शहीद करण जे लाइ पाण फरमायो जेकॾहिं तुंहिंजी इहा ॻाल्हि सची आहे त मां कैदन सां मिलण जे लाइ आयो आहियां त पोइ बैतुल्लाह में हतीम जे अंदरि सफ़वान ऐं तो पाण में कहिड़ा मुआइदा पे कया। चो तो भला बस कया न तो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। वहाँ भी शादा जवर उसको दीवार के पीछे का पता नहीं जना नबी के भित जे पुछा जी खबर नथी पवे देवबंदी लिखो ये तबलीग जमात वारन जा वदा बराही कातिया में लिखी गया असा जो नबी वेठो त मदीने में आ पर हुजूर बुद्धे उन्हन जो गालियों थो जेके मक्के में हतीम में वेही बैतुल्लाह में पाण में गालाइंदा चो दूरो नज़दीक से सुनने वाले वो कान दूरो नज़दीक से सुनने वाले वो कान कान लाले मुस्तफा जाने शमाबज़ में सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मुअर्ज़ कयो वार वार मुबारक मौजूदो मुस्तफा दी नजर मौजूदो हुजूर जो बुधण मौजूदो रसूलुल्लाह जो कलाम फरमाइण मौजूदो सामो हुजूर जे को शख्स वेठो आ मुंहिंजा दोस्तो जी जो मुसलमान भाइरो मानी तो खाए पर खाबे हथ सां पियो खाए हालांकि खाधो खाइबो आहे साॼे हथ सां हुजूर जी सुन्नत आहे तो सुभान अल्लाह। छाए रात आप जान के रात आए जी हां साईं हे दी जमात मो अच्छा मानो हजरत मौलाना शरफी साहब जी कई हां बस ना जी ना साईं ला लो उठ हो जा ना सुभान अल्लाह साईं तो जे हलो तहां ला छालिए ता हलण तो जाए जो तेनी ला साईं हलो वॾे आवाज़ सां ज़ोर सां सुभान अल्लाह चओ वॾे बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। मानी पे हमरा सामू खाधी मानी खाए बिया केड़े हथ सां ज़ोर सां केड़े हथ सां इहो से खीर हिन सां गिरावा न हिन सां भाई गिराओ हिन सां खण हाथ में विझ गिलास खे रखो पोइ वरी साॼे हथ सां खण ढुक भर मुस्तफा जी सुन्नत जे तरीक़े थोड़न ॻाल्हियुनि में माण्हू ॾिसो पंहिंजे था थिया हिकिड़ो वॾो मुहद्दिस थी गुज़रियो आहे उन जो नालो आहे सुफियान सौरी तो सुभान अल्लाह। सौरी उनखे छो चवंदा आहिनि उनजे सौरी चवण जो हिकिड़ो वजह ॿिया बि वजह हिकिड़ो वजह ही आहे सौर जी माना आहे डांद डांद सम्झो था न डांद ठगो वो जो आयो पे मस्जिद शरीफ में तो मस्जिद में जॾहिं अचबो आहे त साॼो पेर पहिरियां रखबो आहे खाॿो पेर हुजूर जी सुन्नत आहे वरी जॾहिं ॿाहिरि निकिरबो आहे त खाॿो पेर पहिरियां कढबो आहे साॼो पेर बाद में दाख़िल थियण वारे वक़्त में सुन्नत आहे त साॼो पेर अॻियां हज़रत सुफियान सौरी जो आयो पे त तकड़ में जो आयो त साॼे जे बजाय खाॿो पेर अंदरि थी वियो ग़ैबी आवाज़ आयो हल अंत सौरुन हल अंत सौरुन तो सौर ठगुआ छा खबर न थी कोई तो मदीने वाले जी सुन्नत जे तरीक़ो छा आहे मस्जिद में मुस्तफा कीअं दाख़िल थी
ध्यानदार माण्हू आहे के भी आवाज़ हुनखे ई आयो न पर दुनिया खे ॿुधाई अदा मूंखे ही आवाज़ आयो हिन ॻाल्हि ते हाणे उन सुफियान सां गॾु सुफियान सौरी मशहूर आहे कहिड़ो सुफियान ओ सुफियान सौरी ओ ढगे वारो जंहिंखे ही इल्हाम थियो मुंहिंजे अर्ज़ करण जो मक़सदु इहो आहे हुज़ूर जूं सुन्नतूं आहिनि उन ते पाण अमल कयूं तॾहिं त सुन्नी सरबादो उहो सुनकर मुस्लमान न हुआ सुन्नी माना हुज़ूर जे सुन्नत ते हलण वारो मुस्लमान सो सुन्नत हुज़ूर जे अमल कयूं उनजो खाबे हथ सां ते खाधो हुज़ूर उनखे फरमायो कुल बियमीनिक खा पर साजे हथ सां हाणे वो कीअं इहा ॻाल्हि सची करे त मूंखां भुल थी वई कॾहिं कॾहिं माण्हू वरी ज़िद में अची वेंदो आहे हाणे हुनखे आर महसूसु थियो त मतां इहा ॻाल्हि मुंहिंजी ज़ाहिर थी मां खां भुल थी आहे ऐं मां सॼे जे बजाए खाॿे सां खाइणु शुरू कयो आहे इहो आर सम्झंदे ग़लति बयानी कई हुज़ूर खे अर्ज़ु कई या रसूल अल्लाह ही जेको मुंहिंजो हथु आहे हुन अर्ज़ु कयो साईं ही हथु मथे नथो थी सघे हिन में तकलीफ़ आहे तंहिंजे करे मां खाॿे हथ सां थो मानी खावां हालांकि हुन ग़लति बयानी कई हुज़ूर फरमायो कुल कज़ालिक थी वञ अहिड़ी तरह ज़िंदगी गुज़री वियसि हथु न मथे खणी सघियो हथु न हेठि करे सघियो जिथे हुयो उते बीही वियो वो ज़ुबान जिसको सब उनकी कुंजी कहे उसकी नाफिज हुकूमत लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत लाखों सलाम शमाबज़ में हिदायत लाखों सलाम हुज़ूर जी ज़ुबान मुबारक मौजूदो रसूलुल्लाह जा हथ भी मौजूदो हथन में आंगुरियूं मुबारक उहो भी मौजूदो मस्जिद नबविया सिज गिरण जी नमाज़ हुज़ूर पढ़ाए रहिया आहिनि बुखारी शरीफ जी हदीस आहे सहाबा किराम ॾिठो अब्दुल्लाह बिन अब्बास जी रिवायत आहे दौरान नमाज़ ॾिठो त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजो हथ मुबारक अॻिते ई मथे कयो मथे खणी कंहिं शइ खे वठण जी हुज़ूर कई पर वरितो न हुज़ूर अलैहिस्सलाम हथ मुबारक हेठि कयो पाण वरी पोइते आया नमाज़ जे ख़त्म करण खां बाद में सहाबा अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह अॼु असां नई शइ अव्हांखे ॾिठी तव्हां अॻ में न कंदा आहियो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम